ओबावड़े भरिसां कच्चे वारे इलाइक़े में शर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ मेहारो शहर में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते शर बिरादरी विच में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो। झेड़े दौरान धुरियुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा जीअंद शहर ऐं रफ़ीक अहमद पंजाबी मारिजी विया। ॿिन्ही धुरियुनि में खूनी झेड़े वारे इतला बाद रानोती पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई। धुरियुनि विच में वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे ओबावड़े खां, जिते कच्चे वारे इलाइक़े ॻोठ मेहारो शहर में शर बिरादरी विच में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो। धुरियुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा जीअंद शहर ऐं रफ़ीक अहमद पंजाबी मारिजी विया आहिनि। खूनी झेड़े जो इतला मिलंदे ई रानोती पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई, जॾहिं त धुरियुनि में वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग सबबि इलाइक़े में सख़्तु ख़ौफ़ ऐं ॾहकाउ जो माहौल छायल आहे। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे ओबावड़े खां, जिते कच्चे वारे इलाइक़े ॻोठ मेहारो शहर में शर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि जी सुञाणप जीअंद शहर ऐं रफ़ीक अहमद पंजाबी तौरु कई वई आहे। ॿिन्ही धुरियुनि में खूनी झेड़े वारे इतला बाद रानोती पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई, जॾहिं त लाश वाक़े वारे हंधि पियल आहिनि। झेड़े बाद ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू मोर्चा बंदि थी विया, जॾहिं त धुरियुनि विच में वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे, जंहिंजे करे इलाइक़े में सख़्तु ख़ौफ़ ऐं ॾहकाउ जो माहौल छायल आहे।